अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 136 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 137 किस्त नंबर 45। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन खिड़कीअ ते गौर कयो त हिन खिड़कीअ में जेको शीशो लॻल आहे उन शीशे में तव्हांखे माइक ॾिसण में ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों, इन शीशे में हीअ माइक साफ़ नज़र अची रही आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 138 किस्त नंबर 45। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते को माण्हू बीठल नज़र अचे थो। दोस्तों हिन सीन में हिन ड्रामे जे मुताबिक़ हिन घर में जेके माण्हू आहिनि से हीअ तव्हांजे साम्हूं आहिनि। त पोइ दोस्तों हीअ बीठल शख़्स केरु आहे? दोस्तों हीअ उन शख़्स जूं आङुरियूं ॾिसण में अचनि पियूं ऐं हीअ पाण ॾिसण में अचे पियो। दोस्तों मूंखे त लॻे थो हीअ माइक मैन आहे, या माइक मैन आहे या डायरेक्टर आहे। दोस्तों तव्हांखे छा थो लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 139 किस्त नंबर 45। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते कुझु चुरपुर ॾिसण में अचे थी। हीअ ॾिसो दोस्तों, हीअ साओ रूमाल आहे या को कपिड़ो आहे जंहिंजी चुरपुर नज़र अची रही आहे। हीअ ॾिसो दोस्तों इहो मूंखे चुरपुर त हिन ड्रामा मेकिंग टीम मां कंहिंजी लॻे थी। दोस्तों हीअ चुरपुर तव्हांखे कंहिंजी थी लॻे मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 140 किस्त नंबर 45। दोस्तों हीअ सकीना नाले औरत हिन ड्रामे जे मुताबिक़ हिन ड्रामे में मरी चुकी आहे ऐं हिते दोस्तों वरी हिन सीन में भूत थी आई आहे। दोस्तों पर जेकॾहिं तव्हां हिन जे हथ जे आङुरियुनि ते गौर कयो त हिन खे मुंडी पई आहे। छा भूत मुंडी विझंदा आहिनि? छा आत्माऊं ऐं रूह मुंडियूं विझंदा आहिनि? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिन सीन रिकॉर्ड करण खां पहिरियां हिन औरत खे हीअ मुंडी तां कढी छॾणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। मिस्टेक नंबर 141 किस्त नंबर 45। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर सां ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो साफ़ ॾिसण में ईंदो। दोस्तों हीअ ॾिसो, हिते माइक जो पाछो चुरपुर कंदे साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 142 किस्त नंबर 45। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो ॾिसण में ईंदो। हीअ ॾिसो दोस्तों, हेॾो वॾो माइक जो पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हिन क़िस्म जा वीडियो मां वॾी महिनत सां ठाहींदो आहियां। जेकॾहिं हिन क़िस्म जा वीडियो तव्हांखे पसंदि अचनि था त उन्हनि वीडियोनि खे लाइक करियो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। जेकर हिन क़िस्म जा वीडियो तव्हांखे पसंदि न आहिनि त पोइ डिसलाइक करणु तव्हांजो हक़ु आहे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।